नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में पुलिस जी नाअहली सबबि बदअमनी जो जिन बेकाबू थी वियो। शहर जी सिविल अस्पताल घोटकी में नामालूम चोरनि डॉक्टर करीम मेहर जी CD 2018 मॉडल मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया आहिनि, जॾहिं त घोटा मार्केट में नामालूम चोर शहरी ज़फर अली जी भी मोटरसाइकिल चोराए विया आहिनि। ॿिन्ही मोटरसाइकिलनि जी चोरियुनि जो इतला घोटकी पुलिस खे ॾिनो वियो, मगर पुलिस को बि क़दम न खणी सघी। होॾां गुज़िरियल राति घोटा मार्केट में नामालूम चोरनि शहरी मोहम्मद हनीफ़ आराई जे घर में घिड़ी घर में पियल 13 तोला सोन ऐं 3,70,000 रुपया रोक चोरी करे फरार थी विया आहिनि। घर धणी मोहम्मद हनीफ़ आराई जो चवणु आहे त न्याणी जे ॾाज लाइ पियल सोन बि चोरी कयो वियो। शहर में थियल टिनी वारदातनि घोटकी पुलिस खे इतला ॾिनो, मगर पुलिस का बि कार्रवाई न करे सघी है, जंहिं करे शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। होॾां मौक़िफ़ लाइ SHO ख़ालिद मेमण सां राब्तो करण जी कोशिश कई, मगर राब्तो न थी सघियो आहे। रात चोरी करे घर पटे आहिनि। न्याणी जो ॾाज तैयार कया पियो, हाणे 12 महीने में शादी करण जो प्रोग्राम है। ये हालत आहे। पुलिस खे इतला ॾिनी आहे, हिन महिल ताईं कोई कोन आयो आहे। छा चोरी थियो? चोरी साईं सोन हुयो 13 तोला और 3,70,000 रुपया कैश हुई। कैश हिन कमरे में हुई, ज़ेवर थोरो घणो हिते हुयो, घणो होॾे हुयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।